तौहीन अदालत केस के हवाले सां वाक़िआ आॻ कंदासीं। इमरान ख़ान इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा कराए चुको आहे। इमरान ख़ान पारां औरत जज लाइ ॻाल्हायल लफ़्ज़नि ते ॾुख जो इज़हार कयो, माफ़ी न घुरी। गैर इरादे तौर वाता निकितल लफ़्ज़नि ते अफ़सोस आहे। PTI चेयरमैन जो जवाब अवां शेयर कयूं पिया। मुंहिंजे बयान जो मक़सदु औरत जज जी दिलासारी करणु न हो। इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सुभाणे थींदी। तौहीन अदालत केस के हवाले सां वाक़िआ आॻ कयूं पिया। इमरान ख़ान इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा कराए चुको आहे। इमरान ख़ान पारां औरत जज लाइ ॻाल्हायल लफ़्ज़नि ते ॾुख जो इज़हार कयो पियो, माफ़ी न घुरी वई। गैर इरादे तौर वाता निकितल लफ़्ज़नि ते अफ़सोस आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो जवाब, मुंहिंजे बयान जो मक़सदु औरत जज जी दिलासारी करणु न हो। इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सुभाणे थींदी। ख़बर अवां शेयर कयूं पिया। तौहीन अदालत केस के हवाले सां वाक़िआ आॻ कयूं पिया। इमरान ख़ान इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब जमा कराए चुको आहे। इमरान ख़ान पारां औरत जज लाइ ॻाल्हायल लफ़्ज़नि ते ॾुख जो इज़हार कयो, माफ़ी न घुरी।